दादू मां ताईं ब्रेकिंग न्यूज़ पहुचायूं पिया त दादूअ जे इंफॉर्मेशन ऑफिसर पारां पौणा 2 लख रुपया बजट कढराए हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद चंडियो खां। जी शहज़ाद, अपडेट कजो। जी, दादू जो इंफॉर्मेशन ऑफिसर पौणा 2 लख रुपया बजट कढराए हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। गाॾियुनि जी मरम्मत तेल जी मद में हलंदड़ महीने में 1,79,000 रुपया ट्रेजरी मां बिल पास करायो आहे। क्लार्क मां गैरकानूनी प्रमोशन ज़रिए दादू में मुक़रर थियल इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल लतीफ़ सोलंकी बजट जे हथ साफ़ करण लॻो आहे। इंफॉर्मेशन ऑफिस दादू खे मिलियल 2 गाॾियूं ख़राब हुजण बाद बीठल गाॾियुनि मां सामान, इंजण, गाॾियुनि जो सीटूं बि कढराए विकिरो करे छॾण जो पिणु इंकशाफ थियो आहे। ख़राब नाकारा गाॾियुनि जो तेल ऐं मरम्मत जा कूड़ा बिल लिखी लखें रुपयनि जी करप्शन जो सिलसिलो जारी। इंफॉर्मेशन ऑफिस मां इंफॉर्मेशन ऑफिसर अब्दुल लतीफ़ सोलंकी लैपटॉप, कैमरा ऐं फोटोग्राफी वारी मशीन बि खणाए वियो आहे। करप्शन में PhD कंदड़ क्लार्क मां इंफॉर्मेशन ऑफिसर दादू मुक़रर थियल अब्दुल लतीफ़ सोलंकी ऑफिस जे माहवार बजट ते हथ साफ़ करण लॻो आहे। दादू जी सिविल सोसाइटी जे अॻुवान आले अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।